बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, मेरान टीवी जी स्पेशल ट्रांसमिशन में एक बार ॿीहर तव्हांखे भली कार। मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंभर ऐं मूंसां गॾु मौजूदु आहिनि सुमेरा नाज़ जी। सुमेरा सॼी सिंध खे असांजी स्पेशल ट्रांसमिशन जेका हलंदड़ आहे मेरान टीवी जे सथे तरफ़ां सॼी दुनिया में जेके जेके असांखे ॾिसण पिया उन्हनि खे अॼोकी सकाफ़ती ईद जूं लख लख वाधायूं हुजनि। सॼी सिंध में हिन वक़्तु रैलियूं निकिरी चुकियूं आहिनि ऐं पंहिंजे जोश ऐं ख़रोश सां गॾो गॾु हर साल तव्हां ॾिसंदव त उहो अंगु वधे पियो। माइरुनि जो अंगु, भेनरुनि जो अंगु, ॿारनि जो अंगु, हीअ जेका क़ौमी ईद आहे असांजी, उहा सॼी दुनिया में हिन वक़्तु जेको आहे छाइजी चुकी आहे। सॼी दुनिया में जेको आहे उनखे ॾिठो वञे थो, मल्हायो वञे थो। जिते जिते बि हिकिड़ो बि जेकॾहिं को सिंधी आहे त उहो पंहिंजी क़ौमी ईद मल्हाए पियो। ऐं मेरान टीवी जी हीअ स्पेशल ट्रांसमिशन आहे ऐं सॼी सिंध में जेको आहे उहो रैलियूं निकिरनि पियूं। हिन ट्रांसमिशन में असां ख़ूबसूरत महिमान खणी तव्हांजे साम्हूं पेश थिया आहियूं। उन्हनि सां कचहरी कंदासीं त हू पंहिंजी हीअ क़ौमी ईद कीअं मल्हाईंदा आहिनि, हीउ ॾियारो असांखे दर्स कहिड़ो ॾिए थो, हीउ ॾियारो मल्हाइण जो असांजो मक़सदु छा आहे, ऐं उनखां पोइ जेका सिंध जे हवाले सां जेके असांजा ख़ासि मामला आहिनि, जेके सिंध खे सोढ़ो कयो वञे थो, सिंधी माण्हुनि खे तंग कयो वञे थो, उनजा हक़ खसिया वञनि था, हीउ सॼो साल जेको असां जिदोजहद में गुज़ारियो आहे सिंध जा वसीला बचाइण जे लाइ, उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं थोरी देरि पहिरीं ब्रेक खां पहिरीं रामू ऐं राधा तमामु दिलचस्प प्रोग्राम थियो, तमामु ख़ूबसूरत प्रोग्राम थियो, उहो असां इंजॉय कयोसीं। सॼी ट्रांसमिशन मेरान टीवी जी स्पेशल ट्रांसमिशन हिन ॾींहं ते जारी रहंदी शाम ताईं। ऐं कुझु ई देरि में जेका मुख्य तक़रीब आहे सॼी समूरी सिंधी मीडिया जे तरफ़ां, सॼी सिंधी जे तरफ़ां जेका कराची में थियणी आहे, उहा कुझु ई देरि में शुरू थियण वारी आहे। उहा तव्हांखे असां लाइव ॾेखारींदासीं, जेका राति जे 9 बजे ताईं जारी रहंदी। ऐं उनखां पहिरीं ॻाल्हियूं जाम आहिनि करणियूं आहिनि तव्हां सां सुमेरा, ऐं महिमाननि सां बि चाहियूं था त असां कचहरी कयूं, छो न महिमाननि ॻाल्हियूं। तव्हां पहिरीं तव्हां ॿुधायो, तव्हां अॼोकी ईद कीअं मल्हाईंदा आहियो, पोइ महिमाननि पहिरीं असां पंहिंजी ॻाल्हि त कयूं। ख़ूबसूरत तरीक़े सां मल्हाईंदा आहियूं। अज़मत चाहे जो हींअर जॾहिं ॿाहिरि असां जी हाणे बि मां आयमि पे त एॾो सुठो माहौल लॻो पियो, हर तरफ़ रंग ई रंग हुया। ऐं सिंधी जेको असांजो कल्चर आहे, टोपी, अजरक ऐं बाक़ी जेकी बि शयूं, त तमामु घणो बहितरीनु हिकिड़ो अहिड़ो माहौल क्रिएट पियो कयो ॼण त ईद पई लॻे। बिल्कुलु बिल्कुलु। ईद मतिलबु हाणे त ईद खां वधीक हीअ ईद असांखे लॻंदी आहे, इन जूं तयारियूं। ऐं पोइ मां त ॾिठमि पिए त इहा कोई 2-3 ॾींहंनि खां, बल्कि असां त पूरो हफ़्तो इहा स्पेशल ट्रांसमिशन हलाई आहे। मॉर्निंग शो में बि असां ज़ाहिरा हिकिड़ो अलॻि सेट खणी आयासीं, ऐं अलॻि ट्रांसमिशन, ख़ूबसूरत महिमान हुआ। ॿोलीअ खे, पंहिंजी सकाफ़त खे असां पंहिंजी सिंध खे मल्हायोसीं ऐं अॼु बि मल्हायूं पिया। ऐं सिर्फ़ु इहो न त हाणे असां इंतज़ारु कयूं त इहो को हाणे को ॾींहुं ईंदो डिसंबर जो पहिरियों आचार ईंदो त असां मल्हाईंदासीं। हर ॾींहुं असांजी धरतीअ जो आहे, हर ॾींहुं असांजा धरती माउ जो आहे, हर ॾींहुं उन धरतीअ जे वसीलनि जे बचाव जो ॾींहुं आहे। ऐं उनखां अलावा हिन दफ़े जेको स्लोगन आहे मेरान टीवी जो, पढ़ो लिखो हुनर सिखो, मंशात छॾियो सिंध संवारियो, असां बार बार सुबुह खां वठी हिन जो ज़िक्र कयूं पिया त सभ खां पहिरीं असांजे लाइ तालीम आहे। हिन सूबे खे जेॾीमहिल असां तालीम ॾींदासीं त पोइ ॾिसो असांजा जेके बि मसइला आहिनि कीअं जेको आहे उहो पंहिंजो ख़तमु थियनि था, कीअं उनखे शिकस्त मिले थी, ऐं असां वरी वापसि उहा ई सरसब्ज़ शादाब सिंध ॾिसूं, उहा ई सुरखुरू सिंध ॾिसूं। सो इन ते पाण तफ़सीली डिस्कस कयूं था। मां चाहियां थो त पहिरीं असां महिमाननि जो तारीफ़ करायूं, उन्हनि खे ॿुधूं। ऐं हीअ स्पेशल ट्रांसमिशन आहे, पाण हिन प्रोग्राम में पाण मौसीक़ी खे बि इंजॉय कंदासीं। ॿ ख़ूबसूरत रागी बि पाण सां गॾु मौजूदु आहिनि। सो सभ खां पहिरीं मां पंहिंजे महिमाननि ॾां हलां थो। जेको मुंहिंजो पहिरियों महिमान आहे, तमामु ख़ूबसूरत शाइर, तमामु ख़ूबसूरत लेखक, ऐं ताज़ो हुननि जो किताब बि छपियो आहे, ऐं पाण तमामु सुठो ॻाल्हाईंदा आहिनि। उस्ताद बुखारी ते हुननि जी ठीकु ठाक ग्रिप आहे, ऐं तमामु माठीनी तबियत जा मालिक आहिनि अनवर सागर कानड़ साहिबु साईं, जिन खे भलीकार चऊं था, न रुॻो भलीकार चऊं था पर ईद जूं वाधायूं ॾियूं था तव्हांखे। क़ौमी ईद जूं, हिन सकाफ़ती ईद जूं तव्हांखे लख लख वाधायूं हुजनि। ख़ैर मुबारकूं, तव्हांखे मुबारक हुजनि। बल्कि जिते जिते सॼी दुनिया में जेके सिंधी रहनि था उन्हनि खे सकाफ़ती ॾियार जूं लख लख मुबारकूं हुजनि। उहे कराची में हुजनि, सखर में हुजनि, या उल्हासनगर में हुजनि, जापान में हुजनि, या अमेरिका में हुजनि। सच पुछो त होली या ॾियारी या ईद उल फितर या ईद उल अज़हा वांगुरु या उनखां अञा वधीक असांजो हीउ ॾिणु आहे जेको हाणे क़ौमी ॾिणु बणिजी वियो आहे, क़ौमी काज बणिजी वियो आहे। ईद में त असां घरां निकिरंदा आहियूं, मस्जिद में हिकिड़ो जशन मल्हाईंदा आहियूं, या ओताक ते, हिते त चौक चौक ते, घिटी घिटीअ में, रस्ते ते, वाणनि वसजनि में असां जेको आहे हीउ ॾियारो मल्हायूं था। ऐं तव्हां जेको हिन दफ़े स्लोगन ॾिनो आहे तइलीम, उहा तइलीम जेसिताईं न हूंदी तव्हांजी, तव्हां वटि ज़ेवर न हूंदो, तव्हां वटि हथियार न हूंदो, तव्हां जंग कीअं वठंदो? क़ौमुनि जी तरक़ी उन सां थींदी आहे। तव्हांखे उहे तइलीम जा उहे आशिक़ सचा माण्हू खपनि जेके उहे तइलीम हासिलु करण खां पोइ हिन क़ौम खे बचाइनि, हिन क़ौम जी सकाफ़त खे बचाइनि, हिन क़ौम जी तहज़ीब खे बचाइनि। अहिड़नि आशिक़नि जी ज़रूरत आहे सिंध खे। इहे न त लालची हुजनि, कलेक्टर थियणु चाहिनि, डीसी थियणु चाहिनि, या रुॻो इहा लालच हुजे, पर ॿोली अदब तहज़ीब उन ते कमु कनि। वाह वाह, तमामु ख़ूबसूरत, तमामु ख़ूबसूरत। असांजा ॿिया महिमान तमामु ख़ूबसूरत शख़्सियत जा, तमामु ख़ूबसूरत मिज़ाज जा मालिक। ऐं जॾहिं असां हीअ सकाफ़ती ॾियारो मल्हायूं पिया
उन हीअ इन्हनि जे ॾींहं जो ट्रिब्यूट जो बि ॾींहुं आहे। हिननि सकाफ़त जे हवाले सां हिन सूबे जे कल्चर जे हवाले सां सिंगर्स खे जेको आहे उन्हनि मुतारिफ़ करायो, उन्हनि जो इंटरव्यूज़ थिया, कल्चर रिपोर्टिंग हिननि सॼी उमिरि कई, तमामु हिन मुल्क जे वॾनि वॾनि नालनि सां उन्हनि गॾु गुज़ारियो। साईं फिदा हुसैन शाह पाण कल्चर जे हवाले सां लिखंदा आहिनि, ठीकु ठाक उन्हनि एक्टर्स जा उन्हनि प्रोफाइल बि लिखिया आहिनि। सो द वन एंड ओनली साईं फिदा हुसैन शाह, मटियार को ॿार। जी बिल्कुलु, तव्हांखे भलीकार चऊं था ऐं सकाफ़ती ईद जूं लख लख वाधायूं हुजनि तव्हांखे वाधायूं हुजनि ऐं महिराण जे सभिनी ॾिसंदड़नि खे वाधायूं हुजनि। सिंध जी असांजी जेका सभ्यता आहे, जी हा, सिंध जो ख़मीर आहे, उन में सिंध सां मुहबत आहे। वाह, ऐं असांजे महिराण जे अंगण ते असीं तालीम जो नारो था पिया हणूं त इहा सलाड़ियल ॻाल्हि जेका आहे सा उन शइ खे वधीक उत्साहित थी। जी हा, बिल्कुलु। ऐं मुंहिंजे ख़्याल में त हीअ अॼोको ॾींहुं या सुभाणे ॾींहुं जेको 7 ते आहे, अॼु पाण मल्हायूं पिया। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं उनजी पंहिंजी हिकिड़ी अहमियत, पंहिंजी हिकिड़ी सूंहं असांखे जेका सिक आहे, जेका उकीर आहे पंहिंजे धरतीअ लाइ, उहा बि असीं पोर्ट्रे कंदासीं। ऐं उन खां पोइ असांजे तइलीम में जेके ॿार अञा ॿारनि जा या कोलियुनि जा या भीलनि जा जेके स्कूल जी शिकिल कोन था ॾिसनि, उन्हनि जो असांखे फ़िकुरु आहे, उन्हनि ते असांखे ॻाल्हाइणो आहे। ऐं अलाह करे त सिंध उन माॻ ते पहुचे जिते सूंहं जा इदराक जा नवां रस्ता खुलनि। वाह वाह, आमीन आमीन। असांजो टियों महिमान नंढी उमिरि में तमामु वॾो नालो ऐं हुन खां पोइ राग में उन्हनि ठीकु ठाक जेको आहे उन्हनि कमु कयो आहे। साईं सचल मंगी साहिब खे दिलि जी गहराइनि सां भलीकार चऊं था, हिन सकाफ़ती ईद जूं लख लख वाधायूं पेश कयूं था। ऐं तमामु ख़ूबसूरत तव्हां गीत ठाहिया आहिनि, मां त ॾिठमि महिराण टीवी ते ठीकु ठाक हलिया आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु, ज़बरदस्त ज़बरदस्त। उन्हनि सां गॾु मौजूदु आहिनि फ़कीर मोहम्मद हसन साहिबु सूफ़ी रागी, उन खां पोइ यकतारो, ऐं उन खां पोइ ताज़ो उन्हनि जो जेको गीत सुपरहिट वञे पियो त लॻी थो प्यार जे क़ाबिल, तमामु ख़ूबसूरत गीत। ऐं उन खां पोइ साईं पाण हिकिड़ी ख़ूबसूरत मिज़ाज जा मालिक आहिनि। साईं तव्हांखे बि सकाफ़ती ईद जूं लख लख वाधायूं हुजनि। लतीफ़ साईं जन फरमाइनि था त जेॾो तुंहिंजो नाम बाज उॾाई मंगा, वाह, रीह थंभे रीह थूणीअ, तूं छपर तूं छां, वाह, ऐं कुजाड़ो कहां जो तोखे मालूम सबक। बिल्कुलु, जिथे जिथे परॾे मुल्कनि में, यूरोपन मुल्कनि में जिथे बि असांजा मुस्लमान दोस्त रहनि था, उन्हनि खे सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां फ़कीर मोहम्मद हसन जतू जे तरफ़ां, बल्कि जेके असांजे महिराण टीवी जो सॼो सथ आहे, जी हा, बिल्कुलु, सभिनि जे तरफ़ां लख लख वाधायूं मुबारकूं हुजनि। वाह वाह, तमामु ख़ूबसूरत तमामु ख़ूबसूरत। बिल्कुलु, छो न पोइ भला गीत साईं या ॿी कचहरी ॾे पाण अचूं त पहिरीं गीत थी वञे ऐं असां जेके ऑडियंस आहिनि उहे बि चार्ज थी वञनि। फ़कीर साईं बिस्मिल्लाह कयो, छा था ॿुधायो? हा, अॼोके हवाले सां, जहिड़े हवाले सां अॼु ईद जो ॾींहुं आहे, जी हा, वाह वाह, असांजो एकता जो ईद जो ॾींहुं आहे। अमर जाथो नाराहणी है, सिंध जी जल जाथो नाराहणी, ॾाढो थो वणी सिंधी, ॾाढो थो वणी, ॾाढो थो वणी सिंधी, ॾाढो थो वणी। सिंध अमर जाथो नाराहणी है, सिंध जी जल जाथो नाराहणी, ॾाढो थो वणी सिंधी, ॾाढो थो वणी, ॾाढो थो वणी सिंधी, ॾाढो थो वणी। पटिको पाए, टोपी अजरक पटिको पाए, घर छॾी थो सभई जलाए, टोपी अजरक पटिको पाए, घर छॾी थो सभई जलाए, हथ में जॾहिं थो कुहाड़ी खणी, हथ में जॾहिं थो कुहाड़ी खणी, ॾाढो थो वणी सिंधी,
ॾाढो थो वणे ॾाढो थो वणे सिंधी ॾाढो थो वणे शान मथाऊं हो सिंध जो आहे शान मथाऊं मोल कयो अथसि मान मथाऊं हो सिंध जो आहे शान मथाऊं मोल कयो अथसि मान मथाऊं सूंह सिंध में आहे घणी है सूंह सिंध में आहे घणी ॾाढो थो वणी सिंधी ॾाढो थो वणी ॾाढो थो वणी सिंधी ॾाढो थो वणी ओ ख़ैर मोहम्मद आ गीत ही ठाहियो ख़ैर मोहम्मद आ गीत ही ठाहियो मोहम्मद हसन खे ॻाए ॿुधायो हो ख़ैर मोहम्मद आ गीत ही ठाहियो मोहम्मद हसन खे ॻाए ॿुधायो हर जा सिंध जी आ ॻाल्हि घणी है हर जा सिंध जी आ ॻाल्हि घणी ॾाढो थो वणी सिंधी ॾाढो थो वणी ॾाढो थो वणी सिंधी ॾाढो थो वणी वाह साईं वाह साईं वाह तमामु ख़ूबसूरत साईं हसन जतोई साहब तमामु ख़ूबसूरत साईं हसन साहब ऐं चार्ज थी वियासीं न मज़ो अची वियो तमामु बहितरीन बिल्कुलु बिल्कुलु ऐं साईं तव्हांखे कीअं लॻो ज़बरदस्त शानदार वाह वाह सकाफ़ती ॾियारो ऐं अहिड़ो क़ौमी गीत मतिलबु पाण निंड मां उथी आयासीं थोरा चार्ज थी विया आहियूं सफ़ा मुतरिक थी वियासीं अनवर साईं ॻाल्हि ॿोल जी शुरूआति कंदासीं छा था भाइयो त जेको ॾींहुं पाण मल्हाईंदा अचूं पिया एतिरा साल गुज़री विया आहिनि उनजो आउटपुट छा निकितो आहे छा असां हाणे किथे बीठा आहियूं जॾहिं असां पहिरीं शुरू कयोसीं हिते केॾीमहिल हो कीअं हुआसीं हाणे जॾहिं असां हीअ हर साल ॾींहुं मल्हाईंदा अचूं केतिरी सुजाॻी थी आहे ॾिसो हींअर बलोच डे बि मल्हायो थो वञे पंजाबी डे बि मल्हायो थो वञे बिल्कुलु ऐं हफ़्तो मल्हाइनि पिया इहो असांखे ॾिसी हुननि शुरूआति कई आहे जी हा हाणे असां बरे सगीर में पर के दुनिया में नज़र अचूं पिया सिंधी त असां पंहिंजी सकाफ़त खे यादि कयूं था ऐं ॿियनि खे बि असां यादि ॾियारियो आहे इन जो फ़ाइदो इहो पियो आहे हिकु त तइलीम तरफ़ तवजो वई आहे ॿियो सिंधी शाइरी तरफ़ ॿोली तरफ़ तवजो वई आहे ॿियो सकाफ़ती तौर ते टोपियुनि जो कारोबार अजरक जो कारोबार अजरक जेको आहे उहो विकिरो थिए थो लुंगीअ जो कारोबार गजनि जो कारोबार सूसनि जो कारोबार उहो वधी वियो आहे त हिकिड़ी जेके महिनत कनि था मज़दूर जेके कपिड़ो ठाहिनि था या इहो जेको भर्त भरनि था उन्हनि जो रोज़गार बि थी वियो आहे ऐं नवां नवां मौज़ू बहस लाइ मिली विया आहिनि ॿोलीअ खे कीअं बचाइणो आहे इदारनि खे कीअं बचाइणो आहे पाणी जे मसइलनि ते कीअं जदोजहद करणी आहे कारूंजर ते कीअं जदोजहद करणी आहे मुतहद कीअं करिणो आहे क़ौम खे ऐं तइलीम जा बुनियादी मसइला कहिड़ा आहिनि जेको अॼु दौर में जेको वालदेन सभ खां पहिरियां जेको न ॿारनि ते तवजो नथा ॾियनि सभ खां पहिरियां वालदेन नथा तवजो ॾियनि असांजो ॿारु पढ़े थो नथो पढ़े वालदेन ॿारनि सां कचहरी करण लाइ तयारु न आहिनि उनखे टाइम ॾियण लाइ तयारु न आहिनि वरी ॿार बि ईअं था कनि ॿार बि कंप्यूटर ऐं गेम जी दुनिया में गुम लॻा पिया आहिनि पंहिंजे माउ ऐं पीउ सां ॻाल्हाइण लाइ हिकिड़ो रिश्तो टुटी वियो आहे उहो वरी जीअं मिसाल तौरु नंढड़ी मुंहिंजी चयो अॼु त बाबा मुंहिंजो असांजे स्कूल में प्रोग्राम आहे फंक्शन आहे मूंखे वॻो वठी ॾे वरी गॾु हली वरी रस्ते में ॻाल्हियूं थियूं त ईअं हिकिड़ो कनेक्शन जुड़े पियो हिन एकता या सकाफ़ती ॾियारे ते ॿारनि जो कनेक्शन वालदेन सां जुड़े पियो पर जेके वालदेन इहो कनेक्शन न जोड़ींदा हूंदा जेको तालुक न जोड़ींदा हूंदा उन्हनि जा ॿार जेके उहे त पथरनि जे दौर में न रुॻो वालदेन सां पर कल्चर सां हिकिड़ी कनेक्शन जेका हिकिड़ो जेको विच में गैप हुयो हाणे ॾिसो न असां जेके बि हुनर हुआ जेके पुठिते पहिरियों उहे वापसि हिकिड़ो दफ़ो ॿीहर अची विया आहिनि अॻियां असां पंहिंजे कल्चर खे वरी वापसि जेको आहे ईअं ओज ॼारायूं पिया साईं फिदा हुसैन छा ॾे हलंदासीं साईं फिदा हुसैन छा हीउ जेको सॼो तव्हां ॾिसो पिया माहौल ॾिसो पिया उन में असां आलमी सतह ते दुनिया जी सतह ते केतिरो पाण असां मतिलबु पाण खे मञाए चुका आहियूं ऐं तव्हांजी अखि कीअं थी ॾिसे हिन सॼे उनखे हा मुंहिंजे ख़्याल में त ॾाढा सुठा सोण पिया मिलनि जी रुॻो सिंध मां न पर समूरी दुनिया मां
ऐं इकोज़ ऑफ सिंध जहिड़ियूं फिल्मूं ठहनि थियूं पयूं, सिंधूअ जी अहमियत, पाणीअ जी अहमियत ऐं जेका ॿोली ऐं कल्चर जी अहमियत सां सॼी दुनिया अॻियां वाज़े थींदी वञे। ऐं इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे त इंटरनेशनल लेवल ते हाणे ॾिसो ह्यूमन राइट्स वारा, अक़वाम मुतहिदा वारा बाक़ाइदे इन ॻाल्हि खे अप्रूव्ड कनि था त तव्हांजी ॿोली जेका आहे, ठेठ लहजो आहे, जेको ख़ालिस हिकिड़ो निज सिंधी स्टाइल आहे, उहो केॾो इम्पोर्टेंट आहे उते जे ॼमियल माण्हूअ लाइ। जी हा। ऐं मुंहिंजे ख़्याल में त अहिड़े क़िस्म जूं शयूं मुर्तज़ा खे मूं हींअर चयो पिए थी पुठियां जेको सॼो कंट्रास्ट लॻल आहे समूरी थरी ज़िंदगीअ खे उत्साहण लाइ, इहो केॾो ज़बरदस्त आहे। ऐं असीं इन में ई महसूसु करे सघूं था त असांजी सिंध लाखीणे लतीफ़ जी सिंध केॾी आर्टिस्टिक आहे ऐं केॾी कलरफुल आहे। ऐं उन हवाले सां आउं सम्झां थो त हिकिड़ो प्लेटफॉर्म मिली वियो आहे जेको जेको सिंधी इटलीअ वञे थो, अमेरिका वञे थो, उनखे उते हिकिड़ो मौक़ो मिलियो वञे त पंहिंजे सिंधीअ खे हू प्रोमोट कनि। ऐं हा, ऐं मुंहिंजे ख़्याल में इहो जेको सोण आहे उहो असांखे जिते किथे अजरक मिले थी पई, सिंधी टोपी मिले थी पई, सलमान ख़ान खे वञो थी शमा जूणे जो सिंधी टोपी ऐं अजरक पाराए, त इहे सिंबल ऑफ रेस्पेक्ट असां लाहियो आहे। हाणे समूरी दुनिया उनखे परखे थी, साराहे थी। ऐं मुंहिंजे ख़्याल में इहो तमामु वॾी ॻाल्हि आहे त असां पंहिंजे पाण खे ईअं पिया मञायूं जो लुंगी बि असांजा सिंधी ज़ेवर आहे, असांजा भर्त, असांजा टिक जो हुनुर, इहे केॾा काराइता ऐं केॾी सुहिणे नमूने सां हाईलाइट थियनि पिया था। ऐं हदीका कियानी ऐं अली ज़फ़र असांजा सिंधी गीत ॻाइनि था त उन्हनि खे वरी सिंध मां रिस्पॉन्स ओतिरो ई थो मिले। जिते जिते सिंधी रहनि था उन्हनि खे म्यूज़िक में ओतिरो साराहिनि था, त इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे, पॉज़िटिव ॻाल्हि आहे हिन टाइम जी। ऐं अलाह कंदो त अञा सिंधी नवां दग खोलींदा ऐं उन्हनि ते हलंदासीं। वाह वाह, तमामु ख़ूबसूरत। अनवर साईं, पाण इन ते ईंदासीं त हीउ जेको सॼो साल जेको आहे असां पंहिंजो हिकिड़े जिदोजहद में हलियासीं। पहिरीं केनालनि जा मसइला, पोइ सिंधी ज़मीनुनि जा मसइला, कारूंजर जो मसइलो, ॿिया ॿेटनि जा मसइला, घणो ॾुखी असां मतिलबु त शिकार रहियासीं। हिन ॾींहं जे हवाले सां त हिन ॾींहुं असांजे नौजवान खे केतिरो कनेक्ट कयो आहे धरतीअ सां, केतिरो हुनजी ओनरशिप उनखे उहो मतिलबु क्लेम कनि था, उहो कीअं उन्हनि जो मतिलबु कनेक्शन जुड़ियो आहे, उन ते प्लीज़। ॾिसो, नौजवान बेदार त थिया आहिनि। बबलो जो धणो लॻो कीअं उते नौजवाननि जा सॼी सिंध मां माण्हू पहुता, पर घणाई जेका उते नौजवाननि जी हुई। हेतिरा ॾींहं त असांजे सिंधूअ जो पाणी असां खां न खसियो, केनाल न ठाहियो, कारपोरेट फार्मिंग न कयो, त इहो जेको कनेक्शन आहे उहो मतिलबु उनखे तव्हां कीअं था? नौजवान जॾहिं तइलीम हासिलु करणु विया त हुननि ॾिठो त हिकिड़ो सिंधू ते धाड़ो पियो लॻे, केनाल पिया ठहनि, पाणी न हूंदो, सिंध बंजर थी वेंदी। जी हा, सिंधी पिनंदा, तबाह थी वेंदा। अहिड़े क़िस्म जूं तकरीरूं हुननि ॿुधियूं, आज़ाद लतीफ़ अली जे वाता या ॿियनि सियासतदाननि जे वाता त सिंधी सफ़ा कंगाल थी वेंदा, कशकोल खणंदा। जी हा, ऐं दर दर पिनंदा, कुझु न बचंदो। पर तव्हां ॾिसो त नौजवाननि खे इहा बि ख़बर पई त असां बबरलो ते धरणो हणी इहे शयूं रद्द कराए सघूं था। कारूंझर ते बि असां मुज़ाहिरा करे धरणा हणी कोर्टुनि जा दर खड़काए उहो रोकराए सघूं था। जी हा, त नौजवाननि खे हिकिड़ो जोश ऐं उत्साह मिली वियो त हीउ कल्चर जो ॾियारो ऐं हेॾा एहतजाज, जी उन्हनि हिननि खे बेदार कयो। हाणे नौजवाननि खे हिन ॾींहं जे हवाले सां असां इहो ॿुधाईंदा हलूं हीउ सकाफ़त ॾियारो केतिरो क़दीम आहे। मिसाल तौरु असां ॾिसो त कपिड़ो जेको आहे हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो कपिड़ो जेको हुनखे ॾिनो वियो ॼाओ, उहो बि सिंधण नाले कपिड़ो हो या सिंधण नाले कपिड़ो हो जेको, या फिरोननि खे जेको कपिड़ो पारायो उहो बि सिंध जो कपिड़ो हो। माना सिंध क़दीम जेका मोइंदड़ो खां अॻु में जेका आहे उहा बि सिंध जेका आहे कपिड़ो ठाहींदी हुई, वापारु कंदा हुआ सिंधी। छो त कल्चर जी माना बि इहा ई आहे त अकुल सां या पेरनि सां या हथनि सां माण्हू जेका शइ ठाहे उहा सकाफ़त आहे। सकाफ़त में वरी तहज़ीब अचे थी, तहज़ीब माना रहणी करणी, वरी उन खां पोइ तमदन, शहरी ज़िंदगी, ऐं टियों सकाफ़त। इहे टई शयूं हिकिड़ी शइ आहिनि। ऐं तव्हांजो मोइंदड़ो तहज़ीब आहे त तव्हांजो आमरी जेको आहे उहो कल्चर आहे, जंहिंमां मोरूं मिलियूं। हुतां छा मिलियो आहे? रांदीगा मिलिया आहिनि। तव्हांजो तलाउ मिलियो आहे, घिटियूं मिलियूं।
त नौजवाननि खे पंहिंजी तारीख़ जो मुतालो करणु घुरिजे त असां जेको आहे मथे रहिया आहियूं, असां अॻिते रहिया आहियूं, असां इल्म में अॻिते रहिया आहियूं। क़ुर शरीफ़ जो मंज़ूम तर्जुमो बि सिंधीअ में थियो आहे, क़ुर शरीफ़ जो पहिरियों तर्जुमो बि सिंधीअ में थियो आहे। त असां हर ॻाल्हि में अॻिते रहिया आहियूं, असां हर ॻाल्हि में अॻिते रहिया आहियूं। ऐं दुनिया जे शाइरनि में बि ॾिसो त शालतीब जहिड़ो शाइर जेको आहे उहो शेक्सपियर ऐं हिन जे शेले जे टकर जो शाइर आहे, उहो घटि कोन्हे। ऐं हिकिड़े नंढड़े इलाइक़े जी ॿोली जेका आहे उनखे खणी आयो, सोरले बि उन ते तहक़ीक़ वेठो करे, ऐं ॿिया अंग्रेज़ उन ते तहक़ीक़ पिया कनि, ऐं जर्मन जेके आहिनि उहे चई ते तहक़ीक़ पिया कनि। त शालतीब सां वटि हिकिड़ो वॾो अज़मत जो मीनार आहे। तव्हांखे चयुमि पियो न सर त असांखे हिकिड़ा आशिक़ खपनि जेके रुगो ईअं लालच में न हुजनि त खीसो गरम थिए ऐं डीसी थियूं, असां सेक्रेटरी थियूं, करप्शन कयूं, न। अहिड़ा आशिक़ खपनि जेके चवनि त बाबा हीउ पाणी बचाइणो आहे असांखे, थर बचाइणो आहे असांखे, कारू झर बचाइणो आहे असांखे, शहर बचाइणा आहिनि। अॼुकल्ह ॾिसो वॾे में वॾो मसइलो कहिड़ो आहे, ॻोठ तबाह थी विया। कीअं? बिजली वई हली, बिजली कटे छॾनि, हाणे त 24 कलाक ॻोठनि में बिजली कोन थी। बिल्कुलु इन ते बि असांखे एहतिजाज करण जी ज़रूरत आहे, इन ते बि असांखे गॾिजण। ॿियो तव्हां जेको रखियो आहे हिन में इल्म सां गॾु नशो छॾियो, नशनि जा तव्हां हे कासिमाबाद जे कुझु इलाइक़नि में वञो त फैक्ट्रियूं लॻल आहिनि, में गुटको थो ठहे, सही ॻाल्हि, भरिसां ॻोठ आहिनि। अच्छा, पुलिस वारनि खे बंदूलियूं थियूं मिलनि बाक़ाइदे। त सिंध गवर्नमेंट खे इन ते एक्शन खणणु घुरिजे ऐं तनज़ीमूं जेके अॻिते अचनि इहे नशो ख़तमु कराइनि। नौजवान जेकॾहिं ॾिस जीअं ईंदा, मां ॾिठो पियो त कल्ह मोटरसाइकिल ते हिकिड़ो कपल आयो पिए, ॾाढी ख़ूबसूरत कपल हो, उहो आया पिए, पाण में छोकिरी बि हसीन पई लॻी, ओचितो ओचितो हुन हेठि निहारे ऐं गुटको कढियो। मां चयो ॾिसो ॼण बादाम अची वियो मुंहिंजे मुंहं में, त एॾी हसीन छोकिरी गुटको खाई पंहिंजो तसवुरु ख़राबु पई करे ॾेखारे। त नौजवाननि खे गुज़ारिश आहे त तव्हां गुटको खाई पंहिंजी सूरत ख़राब था कयो। तव्हां इहे जेको नशो आहे, सिगरेट पिण सां तव्हांजो ॾिसो तव्हांजो सॼो ज़हर आहे, हीउ जेको तव्हांजो दिलि ताईं आहे, दिलि कारी थी वेंदी तव्हांजी। त इहो बचाइण जी ज़रूरत आहे, नए नस्ल खे नशे खां बचाइण जी। चीन में इनकलाब कीअं आयो, हुननि छॾे ॾिनो माउज़ी तेग वारनि, भली चर्स पियनि, पोइ चर्स पी पी बाक़ी जेके बचा उहे वरी उन्हनि इनकलाब आंदो ऐं तरक़ी। हाणे चाइना ॾिसो दुनिया में अमेरिका सां टकर पियो खाए। असांखे बि अहिड़ो तरक़ी ॾियणी पवंदी, क़ौम खे बचाइणो पवंदो, तइलीम तरफ़ अचिणो पवंदो, नशे खां बचणो पवंदो। तमामु ख़ूबसूरत। सचल साईं ॾांहुं हलूं था ऐं सचल मंगी साहिबु असांखे कलाम ॿुधाए त वरी वापसि पाण कचारी ॾे अचूं था। जी सचल मंगी साहिबु, वाह 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 वाह, अञा मज़ो ईंदो मतिलबु।
ख़ूबसूरत ऐं बेशक मतिलबु किथां किथां घुमी आयासीं पाण। साईं अनवर साईं, ऐं तव्हांखे कीअं, मुंहिंजे ख़्याल में लास्ट हुन में आहियूं त तव्हां छा मैसेज ॾींदव प्लीज़? मां सॼी क़ौम खे, सिंध वासियुनि खे जी मैसेज ॾींदुसि त सभ खां पहिरियां हिन ॾींहं जे हवाले सां पंहिंजे ॿारनि खे सिंधी पढ़ायो। वाह। सिंधी लिखो, सिंधी पढ़ो, जो फ़िक्र जो पैगाम घर घर वञणु घुरिजे। छाकाणि त शहर जे जेके वॾा वॾा शहर कराची, हैदराबाद, सखर, मीर बुखार, उते प्राइवेट स्कूलनि मां सिंधी ॿोली खे नेकाली ॾिनी वई आहे ऐं ॿोली न हूंदी त असांजो वजूद ख़तरे में हूंदो। उनजे करे सभ खां परियां हिन जो पैगाम आहे त उन करे ज़रूरी आहे त ॿारनि खे क़ुर शरीफ़ जी तालीम ॾियो। क़ुर शरीफ़ जी तालीम ॿार पढ़ंदा त सिंधी पढ़ी सघंदा, छो त ॿारनि खे घटि था तवजो ॾियनि प्राइवेट स्कूलनि में, त उहो क़ुर जे वसीले बि सिंधी पढ़ी सघंदा। इहो पैगाम। ॿियो, ॿारनि खे नशे खां परे कयो, ॿारनि खे बचायो। ॿारनि खे वालदेन खे घुरिजे त ॿारनि सां कचहरी कनि, उन्हनि खे टाइम ॾियनि, उन्हनि जा मसइला उन्हनि सां शेयर कनि ऐं ॿारनि खे गेम जो जेको नशो आहे उन खां बचाइनि। गेम जो जेको जहान आहे उते ॿारनि खे हद खां वधीक 6-6 कलाक ॿार वेठा आहिनि, उन खां बचाइणो आहे। डिजिटल दौर में वालदेन खे बि डिजिटल थियणो पवंदो। बिल्कुलु, तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि, तमामु ख़ूबसूरत। साईं फिदा हुसैन शाह, ओवर टू यू। साईं ॾाढी सुठी ॻाल्हि कई त तइलीम पिरायो ऐं पंहिंजे नियाणियुनि खे बि तइलीम ॾियो। जी हा। उन्हनि खे बि हक़ु ॾियो त हू इटली, अमेरिका, न्यूयॉर्क जेकॾहिं तइलीम जो को दम खुलियल आहे त उते स्कॉलरशिप वठनि ऐं उन में छा आहे त माइटनि ते ख़र्चु घटि थो थिए। जी हा, सही था चओ, बिल्कुलु। सो सिंधी माण्हू जॾहिं बि जिते बि वञे थो, तारीख़ गवाह आहे त उन्हनि असांखे मोट में जेका शइ ॾिनी आहे उहा आहे सिंध सां मुहबत, सिंधी ॿोलीअ सां मुहबत। असां वटि जॾहिं 56 अखर असांजी अल्फ़ाबेट में आहिनि त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त क़ुर शरीफ़ में जेकॾहिं बि पढ़ंदो त अव्हांजो ज़बान ख़ुदि ब ख़ुदि उथलंदी। जी हा, बिल्कुलु। सिंधीअ ते बि ऐं अरबीअ ते। ऐं अरबीअ जो डिक्शन जेकॾहिं थी वियो त पोइ सिंधीअ त पंहिंजी नेचुरल अमड़ जी ॿोली आहे त उनखे पाण सिधो सवले नमूने सां वापराए सघूं था। ॿी जेका हिकिड़ी ॻाल्हि आहे ॾाढी सुठी, उहो त पंजाबीअ में, बलोचीअ में ऐं पश्तो में उन्हनि वटि बि इहो ट्रेंड थियो आहे त दफ़ छा थींदो आहे, चंग छा थींदो आहे, बोरियुनि जो कीअं थो मूव करे, उन मां छा सुर था निकिरनि, इंसानी कैफ़ियत खे कीअं था उहे अट्रैक्ट कनि। ऐं जेकॾहिं अफशीन मेमण पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे थी त उनखे संबारा छो थो चयो वञे, उनखे सिंध जी धीअ छो थो चयो वञे। इन में को माना त कंजूसीअ सां कमु न वठिजे। सही ॻाल्हि आहे, तमामु ख़ूबसूरत, तमामु ख़ूबसूरत। जॾहिं शबाना आज़मी चवे थी त सिंधी सकीना समूह मूंखे महसूसु करायो त मुंहिंजे कैलिबर जी का ॿी अदाकारा आहे। हाणे इहे जेके ॻाल्हियूं आहिनि असां सिंधियुनि खे वधीक हाईलाइट कनि थियूं। बिल्कुलु, तमामु ख़ूबसूरत समूरी दुनिया में। ऐं इहा असांजे सिंधीअ जी ज़ाहिरी ॻाल्हि आहे, कमाल आहे त जेकॾहिं मेरिन जब्बार न्यूयॉर्क में सिंधी अजरक जो बिल्कुलु हाणे न्यूज़ ब्रेक डालूं पिया। मां हुते वञण खां पहिरीं साईं अनवर सागर कानूर साहिब खे तव्हांजो साईं सचल मंगी साहिब जो दिलि जी गहराइनि सां थोराए थो ऐं तव्हांखे हिकु भेरो ॿीहर क़ौमी ईद जूं जेके आहिनि वाधायूं हुजनि, लख लख वाधायूं हुजनि। नाज़रीन, न्यूज़ ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ असां अचूं था वरी नवनि महिमाननि सां गॾु। स्पेशल ट्रांसमिशन जारी आहे, ॾिसंदा रहो मेहरान टीवी। जी नाज़रीन, मेहरान टीवी जी स्पेशल ट्रांसमिशन में हिकु भेरो ॿीहर भलीकार। जिन दोस्तनि असांखे हींअर जॉइन कयो आहे, असांजे अमड़नि भेनरुनि भाइरनि, उन्हनि खे हिन क़ौमी ईद जूं लख लख वाधायूं हुजनि। ऐं मेहरान टीवी जो स्लोगन त पढ़ो लिखो ऐं हुनर सिखो, नशो छॾियो सिंध सवारियो, इहो ई असांजो स्लोगन आहे त तालीम हासिलु कयो। तालीम ई सभु कुझु आहे, तालीमी ज़ेवर आहे जंहिंसां तव्हां हर हुनखे शिकस्त ॾेई सघो था। तव्हां वटि तालीमी ज़ेवर हूंदो त तव्हां हर महाज़ ते बीही सघो था, हर महाज़ ते जेको आहे तव्हां पंहिंजो मुक़ाबिलो करे सघो था। ऐं तमामु ख़ूबसूरत कचहरी जारी आहे। न्यूज़ ब्रेक ते वञण खां पहिरीं पाण ॾिठोसीं सुमेरा त तमामु ख़ूबसूरत शख़्सियतूं असां गॾु मौजूदु हुयूं ऐं न्यूज़ में पाण ॾिठोसीं त सॼी सिंध जेको आहे उहो सुजाग थी चुकी आहे, रंगनि सां, बिल्कुलु ख़ूबसूरत रंग। ऐं उन खां पोइ सिंध जी वहाण बस्ती में हिन वक़्तु रैलियूं
निकिरी रहियूं आहिनि ऐं कराची में बि तमामु वॾो स्टेज सजी चुको आहे जेको थोरी देरि में उहो प्रोग्राम शुरू थी वेंदो उतां असां तव्हांखे नज़र ईंदासीं उहो प्रोग्राम लाइव हूंदो अज़मत उन खां पहिरियां मां इहा ॻाल्हि कंदमि त हींअर जॾहिं पाण न्यूज़ बि ॾिठी पे त पूरी सिंध हिकिड़ो हिकिड़ो ख़ूबसूरत रंगनि सां संवारियल हुई इहो माहौल तव्हांखे कीअं मिलियो तमामु ख़ूबसूरत मूंखे आकाश अंसारी जूं सिटियूं यादि आयूं पे त जंहिं वक़्तु ही जोगी जाॻिया हिन भूअं सॼीअ जा भाॻिया पोइ सूर न रहंदा साॻिया कंदा सभु मस्तु कलंदर ऐं कंदा सभु मस्तु कलंदर हीअ सभु जोगी आहिनि ऐं जेॾीमहिल बि सिंध ते का ॻाल्हि अचे थी त पोइ उन महिल ई उथंदा आहिनि ऐं संदरो ॿधी निकिरंदा आहिनि ऐं पोइ तव्हां ॾिसो त जॾहिं बि का सिंध जे ख़िलाफ़ु ॻाल्हि आई आहे सिंध जे बका जी ॻाल्हि आई आहे सिंध जे वसीलनि जी ॻाल्हि आई आहे त कीअं हुननि जेको आहे संदरा ॿधी उहे रोडनि ते आया आहिनि ऐं हुन दुश्मन जे अखियुनि में अखियूं मिलाए जेको आहे उहे पंहिंजा हक़ खसे वरिता आहिनि सो पाण मुंहिंजे ख़्याल में हिन जेको हीअ असांजो जेको पैनल आहे उनजो बि तारुफ़ करायूं उन्हनि महिमाननि खे बि ॿुधूं उन्हनि सां कचहरी कयूं शाइरी बि ॿुधंदासीं तालीम जूं ॻाल्हियूं बि कंदासीं सिंध ते बि ॻाल्हाईंदासीं तमामु ख़ूबसूरत गीत बि ॿुधंदासीं हा उहो बि हिकिड़ो सरप्राइज़ आहे उहो गीत महिमान था ॿुधाइनि या मेज़बान था ॿुधाइनि उहो बि हिकिड़ो सरप्राइज़ हूंदो सो मां वेंदुमि पंहिंजे महिमाननि लाइ तमामु ख़ूबसूरत डिस्कशन थियण वारी आहे तमामु ख़ूबसूरत गुलदस्तो असांजे साम्हूं आहे जीअं तव्हां ॾिसो पिया त हीउ जेको सेट आहे कीअं ख़ूबसूरत रंगनि सां रंगिजे पियो ऐं हर पासे तव्हां सकाफ़त जा रंग जेके आहिनि तव्हांखे रंगियल नज़र अची रहिया आहिनि हिन वक़्तु मुंहिंजे साम्हूं जेके महिमान आहिनि उहे बि हिकिड़ो ख़ूबसूरत रंग आहिनि मुंहिंजा बहितरीनु दोस्त आहिनि मुंहिंजा पिरीं प्यारा आहिनि सो सभ खां पहिरीं साईं ज़ुल्फ़िकार क़ादरी साहिबु पाण सोशल एक्टिविस्ट बि आहिनि ऐं उनखां पोइ उनजो ठीकु ठाक सियासत में बि कमु आहे ऐं पाण लिखियो अथऊं तमामु घणो लिखियो अथऊं जेल भोॻिया अथऊं हिकिड़ो तमामु डिघो प्रोफाइल आहे साईं ज़ुल्फ़िकार क़ादरी साहिबु तव्हांखे भलीकार चऊं था ऐं हिन सकाफ़ती ईद जूं तव्हांखे लख लख वाधायूं हुजनि अॼु सॼी सिंध सॼी दुनिया सकाफ़त सां जुड़ियल आहे महिराण जे मार्फत असां वरी सॼी दुनिया सां जुड़ियल आहियूं बिल्कुलु 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 सॼे दुनिया में असां वाराण वस्ती में हिन वक़्तु लाइव वञूं पिया ऐं उन्हनि खे ॾेखारियूं पिया त असां वटि कीअं हीअ ईद मल्हाई पई वञे ऐं उतां बि जेको आहे मुख़्तलिफ़ असां वटि जेको आहे ज़रिया आहिनि उतां बि नज़र अचनि पिया जिते बि हिकिड़ो बि को सिंधी मौजूदु आहे उते उहो सॼो ॾियारो मल्हायो पियो वञे ताज़ो साईं बि जंहिं वक़्तु जंहिंजो मां हाणे तारुफ़ कराइणु वञा पियो उहो बि ईअं ताज़ो सॼी दुनिया ॾिसी आयो आहे ऐं उते बि इलाही हंधनि ते पंहिंजा रंग जेको आहे उहो छॾे आयो आहे सकाफ़ती रंग सकाफ़ती पेंटिंग्स छॾे आयो आहे जो बिल्कुलु मां ॻाल्हि कयां पियो साईं सईद मंगी साहिब जी पाण डायरेक्टर आहिनि आर्ट्स एंड डिज़ाइन डिपार्टमेंट जा तमामु ख़ूबसूरत चित्रकार आहिनि मुसविर आहिनि तमामु ख़ूबसूरत जेको आहे उहो पंहिंजा उनजा राइटअप्स बि आहिनि उनखां पोइ उनजूं पेंटिंग्स आहिनि साईं सईद मंगी साहिबु वाम वेलकम ऐं तव्हांखे सकाफ़ती ॾींहं जूं लख लख वाधायूं महिरबानी सर तव्हां यादि कयो असांखे बि शामिलु कयो हिननि रंगनि में ऐं हिननि ॻाल्हियुनि में ॾिसो रंगनि में हिकिड़े मुसविर जो तमामु ज़रूरी कमु हूंदो आहे तव्हां खां सवाइ असांजा हीअ रंग कीअं हुजनि हीअ महफ़िल कीअं हुजे बिल्कुलु तव्हां हमेशह यादि कयो ऐं मां जस ॾींदुसि ऐं मां असांजे सॼे सत खे तव्हांजे मुर्ता मजबूर साहिब खे रहमतुल्लाह साईं खे अज़मत खे हिननि सभिनी जेके दोस्त आहिनि हमेशह ॾाढो सुठा सेलिब्रेशन कनि था ऐं मूंखे फ़ख़ुरु थींदो आहे त हिते अची खोड़ सातिरियूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि जंहिंमें असांखे मौक़ो मिलंदो आहे ॻाल्हियुनि करण जो बि खोड़ सुठियूं ॻाल्हियूं ॿुधण जो बि बिल्कुलु बिल्कुलु थैंक यू तव्हांजो मोहबतूं ऐं साईं पंहिंजो आशिक़ हलाई साहिबु ॼाणंदासीं साईं आशिक़ हलाई तव्हां सभिनी जो ॼातल सुञातल ऐं तमामु ख़ूबसूरत शाइर लेखक उनखां पोइ साईं हाणे वकील बि आहिनि कॾहिं कॾहिं असांखे उन ड्रेस में बि नज़र ईंदा आहिनि सो आशिक़ साईं तव्हांखे सकाफ़ती जूं लख लख वाधायूं हुजनि तव्हां त जंहिं शहर सां तालुक़ु रखो था त उहो सकाफ़ती असांजे जेके अहजान आहिनि उन्हनि जो त शायदि मर्कज़ आहे उहो हाला खां सो सिंधी जेका मर्कज़ आहे जी हा बिल्कुलु भिटाईअ जी नगरीअ जी ॻाल्हि ई पंहिंजी आहे सो तव्हांखे हिकु भेरो ॿीहर ईद सकाफ़ती ईद जूं लख लख वाधायूं हुजनि असां सां पैनल में सूफ़ी फ़क़ीर हसन जतोई मौजूदु आहे ऐं हुनखे पाण फ़क़ीर मोहम्मद हसन खां पाण ब्रेक ते वञण खां पहिरीं कलाम ॿुधासीं हिन में बि साईं जेको आहे तमामु ख़ूबसूरत उहो कंदा कचारी ॾाढा हलूं था ऐं क़ादिर साहिबु कीअं पिया ॾिसो त हीउ सॼो जेको मतिलबु तव्हां माहौल ॾिसो पिया ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सिंध ख़ुशियूं बि ॾिठियूं आहिनि हाणे घणे भाङे ॾुख बि ॾिसूं पिया ॾिसंदा बि आया आहियूं पर जॾहिं हिन सकाफ़ती ॾींहं जी ॻाल्हि अचे थी हिन जो बुनियादु पवे थो उन खां पोइ हीअ जेके यको 10-15 साल गुज़री चुका आहिनि असांखे मल्हाईंदे हाणे तव्हां सिंध खे कीअं था ॾिसो अज़मत ॻाल्हि इहा आहे त असांजी सकाफ़त त हज़ारनि सालनि जी क़दीम जेका सकाफ़त रही आहे ऐं दुनिया जी क़दीम तहज़ीबुनि जी हा उन असांखे फॉलो कयो दजॾा या जेके बि आहिनि जेको आहे सो ॿियूं जेके बि तहज़ीबूं जेके क़दीम असीं चऊं था हड़पा या ॿिया उन्हनि असांखे फॉलो कयो हड़पा बि असांजो हिसो आहे जेको आहे सो अलॻि न आहे ऐं पर उनखे जॾहिं अॻिते हली दुनिया अॻिते हले थी ऐं जॾहिं कंहिं क़ौम खे क़ौम जी सकाफ़त खे
नज़रअंदाज़ कयो थो वञे या उनखे हिट कयो थो वञे, सिंधीअ में चऊं त उनखे तंज़ कई थी वञे, त पोइ सान्यावंदनि फ़ैसिलो कयो त हिन खे असां सेलिब्रेट कंदासीं। ऐं उहो सेलिब्रेशन हूअं माण्हू असीं जेको सो रूटीन में पंहिंजे शादियुनि में जेके ख़ुशियुनि में इहे जेके अक़ीक़ा आहिनि, असांजो जेके ॻोठनि मां असां जेके असां खणी वेंदा हुआसीं, जेको आहे सो दरगाहुनि ते बासू खणी वेंदा हुआसीं, इहे असांजी सकाफ़त जा सभु रंग आहे। पर उन्हनि रंगनि खे मिलाए हाणे जेकॾहिं असां ॾिसूं था त गुज़िरियल काफ़ी सालनि खां मराकश इंडोनेशिया खां वठी जेको आहे सो वञी इहो सॼो जुड़िजी वियो आहे। तव्हां हींअर ॾिसंदा हूंदव सोशल मीडिया ते रिपोर्ट थियनि थियूं पियूं, रियाज़ में, जापान में, कैनेडा में, अमेरिका में, जिथे जिथे सिंधी जेतिरी तइदाद में, मशरिक़ वस्ता जेके बि मुल्क आहिनि, UAE आहे, कतर आहे, ओमान आहे, जिथे किथे जॉर्डन में मल्हायो थो वञे, कॾहिं रियाज़ में जेको सो मल्हायो वियो, ईअं अॼु वरी सॼी दुनिया में जेको आहे सो अॼु त सॼी दुनिया में मल्हायो पियो वञे। पर हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे त मेहरान TV हिकिड़ो नओं मोटो खणी ईंदी आहे हर साल इन सकाफ़त जे ॾींहं ते। त हाणे जीअं हिन साल जो आहे असांजो स्लोगन आहे एजुकेशन, पढ़ो लिखो ऐं हुनर प्रोफेशनल, ऐं ॿियो आहे त नार्कोटिक्स जे ख़िलाफ़। यकीनन उहो जेको एंटी मंशियात वारो जेको एलिमेंट शामिलु कयो आहे, इहो असांखे उॾही वांगुरु असांजे समाज खे, असांजे नौजवाननि खे लॻंदो पियो वञे। अॻे त इहो जेके से अवाइली दौर में जस्ट जेको आहे सो फ़क़ीर फ़ुक़रा या न चवंदुसि, पर जेको हिकिड़ो भंग या इन क़िस्म जो उनखे असां जस्टिफाई नथा कयूं, कंहिं बि नशीअ खे जस्टिफाई नथा करे सघूं, उहो कहिड़े बि रंग में हुजे। पर मिड़ई फ़क़ीरी जेको सो रंग में इहो हूंदो। पर अॼु जेको सो जदीद हुन जिद्दत में आइस ऐं जेके ॿिया जेके नशे आहिनि, उन नौजवान नस्ल खे तेज़ी सां जेको फैलियो आहे, ऐं उहो तइलीमी इदारनि जे अंदरि बि इंटर पियो थिए। असां वटि रिपोर्ट अचनि पियूं, ऐं इन में का जेको आहे एब कोन्हे, ऐं असीं इनखे ऑन करणु खपे। जिथे 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 सोसाइटी जे अंदरि असांखे शइ नज़र अचे त उहे जेको तइलीमी इदारनि जे अंदरि जेको वञे थो, असीं इनखे हाणे न रोकियोसीं त अॻिते हली इन जा हानिकार नतीजा थींदा। ऐं इनखे वरी सकाफ़त जे ॾींहं सां जोड़े अचूं था त नौजवाननि जे लाइ इहो आहे त दुनिया इंटरनेशनली तमामु अॻिते पई वञे। तव्हां इल्म अदब सां गॾु समाजी बुराइनि जे ख़िलाफ़ बि जिहाद कयो, इहो बि असांजो सकाफ़त। बिल्कुलु बिल्कुलु। सईद मंगी साहिब जे अलाह सईद पहिरीं त इहो ॿुधायो त ज़ाहिर तव्हां बि हिकिड़ा मुसविर आहियो, आर्टिस्ट आहियो, तव्हां बि रंग भरींदा आहियो। असांजे सेट जा रंग कीअं पिया ॾिसनि? रंग त ॾिसो, हीअ अकासी था कनि सॼी सिंध जी उन तसलसल जी, हीअ अञा हीअ जेके रंग आहिनि असांजा मख़सूस रंग आहिनि। सचपच त जॾहिं दुनिया जे सभिनी रंगनि में असां वञूं था, असांजा रंग सभिनी खां नुमाया निर्वार आहिनि ऐं उनजा शानदार उनजा कलर कॉम्बिनेशन। इहो अॼु जो असांजी इन्वेंशन कोन्हे, हज़ारनि सालनि जी हिकिड़ी तसलसल हले पियो। हीअ माण्हू हिन मिटीअ जी पंहिंजी ख़ुशबू आहे, हीअ सोच आहे, हीअ ज़ाहिर था कनि। असल में हीअ जेको आर्ट हूंदो आहे या इहो डिज़ाइन हूंदी आहे या रंग जी चूंड हूंदी आहे, इहे उन रूह खे माण्हू ॿाहिरि कढंदो आहे जेको उन अंदर में लिखियलु हूंदा। ऐं उहा पंहिंजी हिकिड़ी मोहबत हूंदी आहे, छो त ॿोलियूं जेके आहिनि महिनत ऐं मोहबत सां ठहनि थियूं। आर्ट बि जेको आहे न उहो हिकिड़ो सुञाणप बणिजे थी, आइडेंटिटी बणिजे थी। माण्हू जेके अॼु चिठियूं जेके लीकूं कढी इंसानु गारुनि में रहियो, उन खां पोइ आहिस्ते आहिस्ते फैलिजंदो पियो, ईअं वधंदो वियो त उन पंहिंजे मुख़्तलिफ़ जेके प्री हिस्टोरिक एज में चऊं था, पोइ हुन में स्टोन एज आहे, कापर एज आहे, बि हीअ वधंदा अचूं पिया। जॾहिं इंसानु शौरी तौर ते पाण खे महसूसु कयो त हाणे मुंहिंजो हीउ इलाइक़ो आहे, हीअ मुंहिंजी ज़मीन आहे, हिते मां रहियां थो, त उन पंहिंजा चिट छॾिया हुते। जेके बि दुनिया जो क़दीम क़ौमूं आहिनि, मेसोपोटेमिया आहे, इजिप्शियन आहे, इन सिंधु मात्री आहे, असांखे फ़ख़ुरु थींदो आहे। मां सम्झां थो मां एतिरनि जाइनि ते वञणु थींदो आहे मुंहिंजो, त जॾहिं हिते ॻाल्हि थींदी आहे त जॾहिं मां पंहिंजो तारीफ़ कराईंदो आहियां त मां महसूसु कंदो आहियां त हज़ारनि सालनि जी जेकी इहा एॾी मूंखे सुञाणप मिले थी, त मुंहिंजो कदु काठ अञा वधीक मज़बूत थींदो आहे, अञा वधीक मां फ़ख़ुरु महसूसु कंदो आहियां। इन करे जो असल में शइ सुञाणप इहा ई आहे। तव्हां केतिरी पंहिंजी हिस्ट्री ॿुधायो, का ॿुधायो, एंशियंट हिस्ट्री जेके आहिनि उहा माण्हू जी शख़्सियत खे अञा वधीक ज़िमेदार थी बणाए, वधीक निर्वार थी करे। त मां सम्झां थो त असांजो आर्ट सिखियो आहे, उहो बि बेसिकली इहो इन ई ज़मीन जो असांखे मिलियो आहे। असांखे हिननि ई ॾिठो आहे, जीअं अखि खोली आहे, असांजे घरनि में जेको आर्ट थींदो आहे, मुंहिंजी ॾाढी रीलियूं ठाहींदी, अमा ठाहींदी, ॿियूं असांजी घर में फैमिली मेंबर जेके कंदा,
उहे पहिरीं इंस्पिरेशन त असांजी उहा ई आहे वाह बग़ैर ड्राइंग जे बग़ैर लेकिन जे कपिड़नि जा टुकड़ा कटे हीअं ॾिसो त पूरो यूनिट ठही वियो आहे ऐं कलर कॉम्बिनेशन कंट्रास्ट मां हैरान थींदो हुउमि अॻिते हली वियासीं त पोइ असां त पेंसिल ठाहियूं था हीअ सॼा इमेज हुनजे ज़हन में आहिनि असल में जेको आर्ट आहे नी असांजे घर में थो पैदा थिए आर्ट ज़मीन मां थो पैदा थिए उतां असांजी परवरिश थी पोइ समाज जेको आहे असांजो जेको रवैयो अख़्तियार थो करे उन में इलाही माण्हू जेके आर्ट कंदड़ बि आहिनि उहे नथा अचनि इन करे जो उन्हनि खे इहो ॿुधायो वञे हिन मां मिलंदियूं छा कंदे कारोबारी में जेको आहे न हिकिड़ो ज़ाहिर आहे जेके कारोबारी हूंदा कारोबार वञणु खपनि सो इहा हिकिड़ी रवायत जेकी असांजी हाणे थी चुकी आहे हिन वक़्तु असां हिकिड़ी लकीली असांखे हिकिड़ी ॾाढी सुठी हिकिड़ी मिली वई आहे असांखे एडवांटेज त हीउ जेको ॾींहुं मल्हाइजे थो हीअ मां सम्झां पूरी दुनिया में असां अञा माण्हू असांजा हिन में इन्वॉल्व थींदा था की ईंदड़ नसुल खे हिकिड़ी आइडेंटिटी मिली वई आहे हाणे उनखे ओन कनि था जिते वञनि था नी ॾाढी ख़ुशी महसूसु कनि था मूंखे यादि आहे 80s दौर में हाई स्कूल में पढ़ंदा हुआसीं अहिड़े क़िस्म जो माहौल न हुयो इहो जो ज़िया जो दौरु हुयो उनखां पोइ जेके माहौल हुया ख़ैरपुर में कुर्बान मंगी साहिबु कुलसिंध बालक मेला कंदा हुआ 82 में 87 में वॾा वॾा थिया जंहिंमें तमामु सिंधी शख़्सियतूं सिंधी सभु स्कूल ईंदा उन में जेके टेबलोस थींदा उहे सभु कल्चर जा हूंदा उते असांखे महसूसु थींदो त असांजो एॾो रिच ऐं हुन में करेक्टर ठाहींदा हुन में हर क़िस्म जो कपिड़ा लिबास ऐं नंढियूं नंढियूं ॿारनियूं जेके उहे बि परफॉर्म कंदियूं त इहे नंढपण जूं असांखे जेके यादगिरियूं आहिनि असां कल्चर खे सेलिब्रेट कंदे ॾिठो थिए पर हीउ जेको हाणे माहौल आहे नी इहो हुनखां वधीक अञा अॻिते आहे मां सम्झां थो जसो जो हुननि शख़्सियतुनि खे जिन हिनखे वधायो आहे ऐं असांजो हाणे हर साल हिकिड़ी माशाल्लाह रवायत थी वई आहे त इहा शइ वॾी आहे जेकी असां बिल्कुलु बिल्कुलु तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि ऐं मुंहिंजे ख़्याल में आशिक़ साहिब जे अचण खां पहिरीं असां नंढो ब्रेक आहे ब्रेक खां पोइ वरी ॻाल्हि ॿोल खे हितां ई शुरू कयूं था नाज़रीन केॾांहुं न वञो मेरहान टीवी जी स्पेशल ट्रांसमिशन जारी आहे नंढो ब्रेक आहे ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था ॾिसंदा रहो मेरहान टीवी जी नाज़रीन हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं सकाफ़ती ॾींहं जूं तव्हांखे लख लख वाधायूं हुजनि सॼी दुनिया में वाहण वस्ती सॼी सिंध में ॾे तोड़े परॾे में हिन वक़्तु पंहिंजो सकाफ़ती ॾींहं खे मल्हायो पियो वञे ऐं जेके वीडियोज़ अची रहियूं आहिनि जेके ख़बरूं अची रहियूं आहिनि तमामु ख़ूबसूरत जेको आहे तरीक़े सां ॾींहुं मल्हायो पियो वञे नवां रंग साम्हूं आहिनि साहिरा ऐं सुमेरा ऐं हुनखां पोइ गॾो गॾु माण्हुनि मुख़्तलिफ़ गाॾियुनि ते जेको आहे वॾियूं वॾियूं टोपियूं लॻायूं आहिनि वॾा पटका ऐं सकाफ़ती शयुनि सां रिलियुनि सां टुकनि सां ऐं हुननि गाॾियुनि खे पंहिंजिनि खे सिंगारियो आहे ऐं जेके मतिलबु हिन वक़्त ताईं वीडियोज़ असां ॾिसूं पिया जेके अचनि पियूं तमामु ख़ूबसूरत जेको आहे उहो सॼी सिंध जो जेको गुलदस्तो आहे उहो निकितो आहे ऐं सॼी सिंध जा जेके रंग आहिनि उहे हिन वक़्तु निर्वार आहिनि ऐं तमामु ख़ूबसूरत महिमान बि असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं पाण पंहिंजे 3 महिमान ॾे हलंदासीं बिना कंहिं देरि जे खोड़ सारी कचहरी करणी आहे न सो आशिक़ अलाई साहिबु आशिक़ साईं कीअं था ॾिसो सॼे सकाफ़ती ॾींहं खे हिकु शाइर जी अखि सां ऐं असां जेको ॾींहुं जॾहिं शुरू कयोसीं मल्हाईंदा अचूं पिया त कहिड़ियूं तब्दीलियूं आयूं आहिनि असां केतिरा सुजाग थिया आहियूं ऐं कीअं असां मतिलबु त पंहिंजे आर्ट ॾांहुं वापसि आया आहियूं पंहिंजे ॿोलीअ ॾांहुं वापसि आया आहियूं पंहिंजी सकाफ़त ॾांहुं वापसि आया आहियूं सो केतिरो हिन ॾींहुं जेको आहे पंहिंजो असरु ॾेखारियो आहे प्लीज़ अज़मत साहब महिरबानी ऐं थोराए थो या मेहरान टीवी ऐं मुर्तज़ा मजबूर ऐं हुनजी पूरी टीम जो ऐं जिन इन क़ाबिल सम्झो त असांखे पंहिंजे रंगनि में शामिलु कयो त आउं गुज़ारिश कयां त ही जेके बि मेहरान जा रंग आहिनि या सिंध जा रंग आहिनि उहे जिन खे आउं सम्झां थो त फ़रोग़ ॾियण में मेहरान टीवी जो वॾो किरदारु आहे छाकाणि जो मूंखे यादि आहे सभिनी दोस्तनि खे बि ख़बर आहे त जेके सिंधी सहरा जेके माण्हुनि विसारे छॾिया हुआ त उन्हनि खे मंज़र ते आण ते उहे सभु शयूं जेके आहिनि से तव्हां उन्हनि खे अॻियां निमाया कयो आहे त उन में तव्हांजो किरदारु आहे ऐं मुंहिंजो तइल्लुक़ त हाला सां ज़रूरु आहे पर आउं चवां थो त अञा असांखे पंहिंजे सकाफ़त खे वधीक हथी ॾियणु घुरिजे असांजे कुलनि में जेके बि अजरकूं आहिनि अॼुकल्ह नकुली आहिनि मशीनी आहिनि असां उहे असली अजरकूं ठाहींदे ॾिठियूं आहिनि मंगी साहिबु जिन ते नव भरा खुंभ ते चढ़ंदियूं नीर लॻंदो हो उन ते छपाई थींदी हुई उहे 13 वॾा मरहल आहिनि उहा शइ न आहे असां हींअर मशीनी दौर में आहियूं असां वटि उहे इदारा ख़तमु थी विया आहिनि हाला में हींअर को बि को अहिड़ो अजरक ठाहिण जो उहो पुराणो आहे कोन ऐं या नसरपुर में खेस या जेके बि हाला में गरबी सूसी मोठड़ो या जेके बि सूसियूं ठहंदियूं हुयूं त उहे असां ॾिसंदा त हिकिड़ो हिकिड़ो धाॻो धाॻो जोड़े उहो ठहंदो हो ऐं हींअर असांजे भले ॻिचीअ में लुंगियूं हुजनि पर उहे मशीनी आहिनि चाहियूं था त असुलु उहे शयूं अचनि
ऐं इल्म अदब जे हिसाब सां, सकाफ़त जे हिसाब सां, मंशियात जे हिसाब सां अर्ज़ु कनिसि त माण्हू पंहिंजे पर में छा करे सघंदा, मुज़ाहिरा कंदा, दाहूं कंदा, वाक़ा कंदा, पर उन जी ज़िमेदारी असुल में रियासत ॾे वञे थी। मूंखे यादि आहे त उलानबी मोराई साहिब सां जॾहिं सिंधी ॿोली प्राइवेट स्कूलनि में पाढ़ी छो नथी पाढ़ी वञण लाइ असां हिकु इन जे साईं जे सरपरस्ती में अॻियां बि हुआसीं, त हुन में चयो वियो त प्राइवेट स्कूलनि में सिंधी सब्जेक्ट छो नथो पाढ़ियो वञे। पर हुनजो सबबु त इहो त प्राइवेट स्कूलनि खे जेके रजिस्टर कनि था, परमिशन ॾियनि था, उहे त असांजा पंहिंजा हुकूमत रियासती इदारा आहिनि न, उहे हुनखे बाउंड कनि। त उहे शयूं आहिनि। मंशियात तव्हां असां ख़तमु नथा करे सघूं क़िबला, आहे त पंहिंजी पुलिस डिपार्टमेंट कंदी, उहा जेकॾहिं सरपरस्ती कंदी, उहे थाणा विकामंदा, उहे मंशियात आम थींदी, तव्हां असां कुझु नथा करे सघूं। त रियासत खे बि मुंहिंजे ख़्याल में पंहिंजो हिसो मल्हाइणु खपे। बाक़ी सिंधी जेका सकाफ़त आहे, कादरी साहिब खे बि ख़बर आहे, सॼी दुनिया घुमे वेठो आहे, साईं बि। पर हिकु ॻाल्हि आहे त असां जॾहिं मके मदीने वेंदा आहियूं त सिंधी जंहिंजे कुल्हे में का अजरक पई हूंदी आहे, त 1000 माण्हुनि में सुञातो वेंदो त हीअ सिंधी आहे, पाणे अची मिलंदा आहिनि। सही ॻाल्हि आहे। त मुंहिंजो हिकिड़ो गीत अंबर महक ॻायो हो शाह अब्दुल लतीफ़ बिटाई जे उर्स मुबारक ते, त उन में मुंहिंजो गुज़ारिश, उन में पंहिंजो कन्वे करण जो मक़सदु इहो हो त हीअ सिंध नाहे, हिते हर हिकु माण्हू सिंध आहे। अज़मत साहिब बि सिंध आहे, कादरी साहिब बि सिंध जो प्रेज़ेंट कनि था। त मां सिंध आहियां, मां सिंध आहियां, ऐं पाण सिंध आहियां। मां हर कंहिंजी त पसंदि आहियां, मां शाह बिटाई सचल सामी आहियां, मूंखे चयो मौला मां तोसां हामी आहियां, मां सूंहं सुराण सुगंध आहियां, मां सिंध आहियां। हिते हर माण्हू सिंध आहे, पर असांखे पंहिंजे हिसे जो शानदार कमु पंहिंजे नेकनियती सां कजे। ऐं हीअ जेके रंग आहिनि, इंडलठी रंग आहिनि, त साज़ आवाज़ उन सां गॾु ऐं नंढी कनि सां असांजो फ़क़ति सकाफ़त महदूद करे सिंधी टोपी अजरक पटके ताईं नाहे। असांजी उहा महिमानदारी केॾांहुं वेई, उहे सिंधी खाधा केॾांहुं विया, बाजर जी मानी, जुअर जी मानी, ए बिह, ए साग, मरीड़ा, इहे शयूं किथे आहिनि? अॼु बि कंहिं शादीअ में जेकॾहिं बिह कंहिंखे मिलनि था, चवंदो यार ज़बरदस्त, मूं त मां ई खाधा आहिनि। या कराची में हिकु होटल ओताक जे नाले सां आहे, या हुते चांवरनि जी मानी, बाजर जी मानी केॾो पसंदि था कयूं। पर हैदराबाद में का बि अहिड़ी हिकिड़ी होटल कान्हे जंहिं ते इहो तसवुरु कयूं त हिते सिंधी खाधा मिलनि था। अॻे जेको आहे शाही बाज़ार में, सिरे घाट में दीवाननि जी का होटल हूंदी, उते ख़बर पवंदी हिते पलो मिलंदो, मच्छी मिलंदी, आनी मिलंदी, हिते भाॼी मिलंदी, करेला मिलंदा। उहे शयूं कोन्हनि। असांखे मुंहिंजे ख़्याल में चौधारी नज़र विझणु खपे। असांजो कंहिंसां खिली ॻाल्हाइणु, इज़त इंकिसारी, महिमान नवाज़ी, उहा बि असांजी सकाफ़त आहे। वाह वाह, बिल्कुलु तमामु ख़ूबसूरत, तमामु ख़ूबसूरत। कादरी साहिब कादरी साहिब पाण सां ज़िक्र कयोसीं पिए त नशे खां बचूं, कीअं नशे खां बची सघिजे थो, कहिड़ा असांखे हाणे कहिड़ी कंपेन हलाइणु घुरिजे जो नौजवाननि खे असां हितां ॿाहिरि कढी अचूं? अज़मत, ॻाल्हि इहा आहे त बुनियादी तौर जेके नशा वापराइजनि था, इन्हनि जो माख़िज़ जेको आहे उहा सिंध नाहे। सिंध उनजो माख़िज़ नाहे, माना उपत या प्रोडक्शन उहा सिंध नाहे। सिंध में आंदा वञनि था। सिंध में वधि में असां वटि 2 फ़सुल थियनि था। जेको ज़मीनी हक़ीक़त, जेकॾहिं तव्हां को सुवालु पुछो आहे त मां उनजी ज़मीनी हक़ीक़त ॿुधायां। असां वटि भंग जो फ़सुलु थिए थो, जेको ममनून आहे, हुनखे बैन लॻल आहे त तव्हां भंग जो फ़सुलु नथा पोखे सघो। ॿियो आहे ॾोड़ी जो फ़सुलु, जंहिंमां आफ़ीम ठहे थो पियो, पर जीअं त उन ते बैन लॻल आहे, पर उनजे बावजूदि उहो असांजे जाबलू जेके एरिया आहिनि, खीरथर जा जेके पहाड़ी वाड़ियूं, उते जेको सो उहे थियनि था पिया, पर एतिरो पैमाने ते कोन्हे उहो। ऐं उहो बि जेको आहे सो लोकली उहो जेको सो इस्तेमालु थो थिए, जेको बि मिसाल उनजो। पर हीअ जेको असां वटि हीअ जेके बॉर्डर ऐं चौकियूं क्रॉस करे अफ़गानिस्तान खां अचे थो, ऐं जेको KPK जे उन्हनि इलाइक़ा ग़ैर मो असीं यूट्यूब ते या सोशल मीडिया ते ॾिसंदा आहियूं त मीराशाह में या वादी तेरा में, वादी तेरा जी ॻाल्हि थो कयां, उते हर हफ़्ते
हर आचर ते जुमे ते वॾी जेको जीअं असां वटि जेको टेड़ो मोहम्मद खान में बाकरे माले जी जेकी माले चौपाए माले जी पिड़ी लॻे, वादी तेरा में हाणे बि फोर्सिस वेठा आहिनि, मिसाल उते ऑपरेशन हले थो पियो कंडक्ट जे लाइ, इनखे आहे त असांखे हिकु त जेके असांजा सिक्योरिटी इदारा आहिनि उनखे सख़्ती करणी पवंदी। ॿियो असांखे जेको आहे सो जेके सानिया वंद आहिनि उहे इन जे लाइ अॻिते उन्हनि खे अचिणो पवंदो ऐं उहे सुजागी ॾियनि नौजवाननि खे या इन तरफ़ त हीउ जेको सो सिहत जे लाइ, मुआशिरे जे लाइ, असांजे समाज जे लाइ, सोसाइटी लाइ, असांजे घर जे लाइ, सिहत जे लाइ, ज़िंदगी जे लाइ हानिकार आहे। तॾहिं असां हिकिड़ो कैंपेन हलाए सघूं था उन ते, पर इदारनि जो ताउन उन में ज़रूरी आहे, हर कंहिंखे पंहिंजो पंहिंजो कमु ज़रूरी आहे उन में। ऐं उन खां पोइ मुंहिंजे ख़्याल में त हिकिड़ो सरप्राइज़िंग पाण हाणे गीत पेश करणु वञूं पिया। बिल्कुलु। ऐं फ़नकार त मौजूदु आहे, पर हाणे मुंहिंजे पासे में जेका होस्ट आहे उहा बि हिकिड़ी सुठी गुलूकार आहे। ऐं सुमिरा, मुंहिंजे ख़्याल में त तव्हांखे गीत हाणे ॿुधाइणु घुरिजे, ऐं एतिरी देरि खां मूंखे त शिदत सां इंतज़ारु हुयो, सो प्लीज़ पंहिंजे नाज़रीन खे गीत ॿुधायो। अच्छा, इन जी वरी हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि इहा बि अथव त जेको मां गीत हींअर ॿुधायां पई त उन में हिकिड़ो पैगाम बि आहे, सुजागी आहे असांजी सिंधियुनि जे लाइ। हूअं त माशाल्लाह असांजा सिंधी नौजवान आहिनि, सुजाग आहिनि, हर क़दम में अॻिते आहिनि, पर पोइ बि वरी हिकिड़ो अञा जेकी कुझु तबिका पोइते आहिनि उन्हनि जे लाइ हिकिड़ी सुजागी आहे, उन्हनि जे लाइ पैगाम आहे। तमामु ख़ूबसूरत, तमामु ख़ूबसूरत। सो ही माइक मां तव्हांखे ॼाण थो जी।
लॻे बुलाए सोच सम्झ कर छा तो पातो छा तू वेठे विसारे छा तू वेठे विसारे छा तू वेठे विसारे जाग सिंधी जाग नाहे वेल सुमण जी नाहे जाग सिंधी जाग नाहे वेल सुमण जी नाहे सुहिणा सिंधी वेल न वेई आहे सिंधियत ऐं सिंधी ॿोली बचड़नि खे ॾे तूं विरहाए हाण बि अखपट सुहिणा सिंधी वेल न वेई आहे सिंधियत ऐं सिंधी ॿोली बचड़नि खे ॾे तूं विरहाए मतां पुछनि हू तोखां भाऊ केरु माया सुमण जी नाहे जाग सिंधी जाग नाहे वेल सुमण जी नाहे वेल सुमण जी नाहे भाऊ वेल सुमण जी नाहे वेल सुमण जी नाहे भेनर वेल सुमण जी नाहे जाग सिंधी जाग नाहे वेल सुमण जी नाहे जाग सिंधी जाग नाहे वेल सुमण जी नाहे तमाम खूबसूरत शायरी ऐं वक़्त जी ज़रूरत ऐं सिंधियुनि खे जागणु घुरिजे ऐं हींअर जागी बि चुका आहिनि जाग सिंधी जाग नाहे वेल सुम्हण जी काई सो तमामु बिल्कुलु खूबसूरत शायरी ऐं अॼोके ॾींहं ते त वाक़ई लॻे पियो त सिंधी मतिलबु बाक़ाइदा सभु पिया जागनि को बि सुतल कोन्हे को सो तमामु खूबसूरत गीत ऐं नंढो ब्रेक आहे मुंहिंजे ख़्याल में चांहि बि अची वई आहे सो पाण बि चांहि पीऊं को सकाफ़ती को खाधा वाधा को पाड़े में आया हुजनि त उन्हनि खे बि इंजॉय कयूं सो नंढो ब्रेक आहे नाज़रीन ब्रेक खां जल्दी वापसि अचूं त ॾिसंदा रहो हो मेहरान जी नाज़रीन ॿेहर भलीकार मेहरान टीवी जी स्पेशल ट्रांसमिशन ऐं सकाफ़ती ईद जूं तव्हां सभिनी ॾिसंदड़नि खे सॼी सिंध खे हिकु बार ॿीहर लख लख वाधायूं हुजनि ऐं तमामु ख़ूबसूरत कचहरी असांजी जारी आहे तमामु ख़ूबसूरत ट्रांसमिशन असांजी जारी आहे हिकिड़े पासे असां स्टूडियो में वेही सॼी सिंध जा सॼी दुनिया मां जेके रंग असांखे नज़र अची रहिया आहिनि उहे ॾिसी रहिया आहियूं ॿिए पासे असां पंहिंजे रंगनि जो हिते ज़िक्र करे रहिया आहियूं तव्हांजो साथ गॾु गॾु आहे तव्हांजो फ़ोन कॉल्स असां ते अचनि पियूं हीअ स्पेशल ट्रांसमिशन आहे ज़रूरु तव्हांजी कॉल असां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कयूं आहियूं पर ज़ाहिर महिमान हिकिड़ो गुलदस्ता हिते मौजूदु आहिनि हिकिड़ो बि गुलदस्तो न आहे गुलदस्ता आहिनि पंहिंजी पंहिंजी ज़ात में पूरियूं अंजुमन आहिनि जेके शख़्सियतूं असां गॾु मौजूदु आहिनि उन्हनि खे ॿुधूं ऐं उनखां पोइ जेको आहे ज़रूरु तव्हांजो ट्रांसमिशन जारी आहे थी सघे तव्हांजो असां कॉल्स बि खणूं सो वापसि ईंदासीं पंहिंजे महिमान कादिर साहिबु सॼी दुनिया में तव्हां घुमो था मुख़्तलिफ़ सफ़र कया अथव सिंधी सकाफ़त खे सॼी दुनिया में कीअं था ॾिसो कीअं हुन पंहिंजो जेको आहे उते धाको ॼमायो आहे उन में कंहिंजो हथु आहे कहिड़ी उते महिनत कई वञे थी आया ईअं जीअं असां टोपी अजरक पाए पंहिंजी सकाफ़ती शयुनि कीअं वरितायूं था या उते का ख़ासि महिनत करणी पवे पई ऐं गॾोगॾु इहो बि ॿुधाइजो त असांखे अॻिते जो छा प्लान करणु घुरिजे छा करणु घुरिजे जो असां पंहिंजे सिंध जा वसीला बि बचाए सघूं पंहिंजे सिंध जा हक़ बि बचाए सघूं ॿोली बि बचायूं सकाफ़त जा बि असां मुहाफ़िज़ थियूं प्लीज़ असमत हिन में हीअं आहे त को वक़्तु को दौर जी ॻाल्हि थो कयां को दौर हो त ॿाहिरिनि मुल्कनि में जेके असांजा सिंध मां एलीट क्लास वेंदो हो जी ऐं उते जेको सो ही असांजे जेको आहे सो जेके उहो एलीट क्लास जो जेको बेस हो उहो बि हक़ीक़त में ॻोठ ई हुया असांजा ऐं ॻोठनि मां ई जेके सो पोइ उन्हनि जी जेको आहे सो उन्हनि शहरनि में आया पोइ तइलीम तरबियत बहरहाल कयूं उते पहुता त पोइ वरी बहरहाल ॿाहिरि हलिया त उहो जेको एलीट क्लास हो उहो जेको सो उते सूटेल बूटेल बाबू थी वियो त उन लाइ जेको सो मयूब थी वियो त मां हाणे वाशिंगटन DC में अजरक टोपी पाए कीअं जेको आहे सो वरी जेको चवंदा आहिनि ॼट अचे वियो हुयो पर दुनिया तब्दील थी ऐं जेको आहे सो कल्चर जेको हावी थियो ऐं उन्हनि उते सकाफ़ती हिकु त वरी उते जेके आहिनि माइग्रेट थिया मिडिल क्लास जा लोअर मिडिल क्लास जा नौजवान विया उन्हनि वरी जेको आहे सो पंहिंजे जेको आहे सो कमिटेड थिया पंहिंजी धरती सां त उन्हनि उते हिन जे मल्हाइण खां अॻु में ई उते जॾहिं खां असीं इहे जेको आहे सो गॾिजी मल्हायूं था पिया हिन खां अॻु में ई हू नंढे नंढे पैमाने ते मल्हाईंदा हुआ पर हुननि मल्हाइणु शुरू कयो
पर मां तव्हांखे ॿुधायां त उन में का बि जेको सो उन में माण्हू खे थींदा न माण्हू शकी थींदो आहे लॼी थींदो आहे सही मां तव्हांखे ॿुधायां त मां जो जेको मां जॾहिं ॿाहिरि सफ़र पे कयो त मूंखे घर वारनि जेको दोस्तनि चयो चई बाबा हाणे तूं अमेरिका वञे थो त जेको आहे सो पेंट शर्ट वटि ॿियो टियों टाई वाई हुजे मां उनजे उहो हिकिड़ो आहे उनजो आहे उन ड्रेस कोड खां जी ऐं मुखालफ़त न पर मूं चयो यार मां जंहिं बि रंग में आहियां ऐं उन रंग में ई हूंदुसि त मां त मूंखे कंहिं क़िस्म जो शक न मां जेकॾहिं टाइम स्क्वायर न्यूयॉर्क में हुउमि त बि टोपी अजरक में हुउसि जेकॾहिं वाशिंगटन DC में हुउसि ह्यूस्टन में ईअं ई ऐं वरी जेकॾहिं यूरोप में पेरिस में बीठो आहियां एफिल टावर ते बीठो आहियां इन जी टोपी अजरक में बीठो आहियां त माण्हू मतवजा जेको आहे बजाए जो मां शकी थिया पर माण्हू प्राउड फील पिया कनि काफ़ी मूंखे जेके दुनिया में जेके सिंधी माइग्रेट करे विया सिंध हितां उते मूंखे मिलिया पंजाब जा ॿियनि ख़ितनि जा या उतां जा फ्रेंच मिलिया उन्हनि मूंखे जो हिन रंग में ॾिठो त हुननि मूंखे चयो त असां तव्हां सां तस्वीर कढायूं त हुनखे जेको असांजो कल्चर जेको आहे अट्रैक्ट थो करे मतिलबु असांजो रिच कल्चर आहे न जेको चवंदा त असांजो जेको रिच कल्चर रिच ईअं आहे त उहो अट्रैक्ट थो करे त ईअं ई जेकॾहिं मां स्विट्ज़रलैंड में जेनवा में हुउसि या जर्मनी में म्यूनिक फ्रैंकफर्ट या बर्लिन में हुउसि त बि इन में ब्रसेल्स में हली हुयुसि जेके बि आहे स्पेन में मेड्रिड में किथे बि हुयुसि मां इन ई रंग में यूरोप घुमियो अमेरिका कैनेडा टोरंटो त मूंखे महसूसु थियो त इन में कंहिं बि लॼ जी ॻाल्हि कान्हे ऐं हीअ त प्राउड आहे असांजे लाइ हीअ असांजी सुञाणप आहे ऐं पोइ त मां उनखे जेको पंहिंजो हिकिड़ो रंग बणाए छॾियो आहे हाणे जॾहिं बि मां ॿाहिरि वेंदो आहियां इन ई रंग में हूंदो आहियां मां इन ई रंग में हूंदो आहियां तव्हां कीअं ॾिसंदा आहियो ज़ाहिर तव्हां दुनिया में घुमो था हिकु उस्ताद जी हैसियत में हिकु आर्टिस्ट जी हैसियत में तव्हां कीअं था रंग ॾिसो सिंधी सकाफ़त जा ऐं केतिरो असां पंहिंजा इम्प्लीमेंटेशन उते करे चुका आहियूं केतिरो असां पंहिंजो धाको जमाए चुका आहियूं प्लीज़ बिल्कुलु मां सम्झां थो त हीअ जेकी हाणे शुरूआति थी आहे हीअ असांजो इवेंट बि त रजिस्टर थी वियो आहे इहो हर साल वलाइजे थो ऐं सॼो साल अहिड़ियूं तक़रीबा थियनि थियूं पर हिन डिसंबर में मां सम्झां थो त हिकु वधीक शान ऑर्गनाइज़ तरीक़े त असांखे एॾो हिकु सुठो मौक़ो मिलियो आहे हिनखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मुंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश रहंदी आहे त उन्हनि खे एंगेज कजे तव्हां हिकु ॾाढो सुठो स्लोगन आहे त जेको आहे नशे खां परे थिजे या पंहिंजे ॿारनि खे पढ़ाइजे ऐं ॿियो हुनर जेके हुनर माण्हू खे जो था नी त ऑटोमेटिक लिंगेज थी वेंदो नशो ईअं न कंदो हुनजो इश्क थी वेंदो पंहिंजे कम सां आर्ट सां थींदो कहिड़े बि हुनजो शौक़ु हुजे साइंस आहे आर्ट आहे ज्वेलरी आहे जागरा वाट एवर शोभा सभु सुठा हूंदा आहिनि माण्हू जी क़ाबिलियत जेकी हूंदा उनखे उनखे आणींदी आहे असां वटि जेको सभ खां घणो इशू थिए थो शुरू खां वठी त जेकी फील्ड जी चॉइस आहे उहे उन ॿार खे नथी मिले जेकी करणु खपे उनजा फैसला ॿिया था कनि असां लाइ शुरू खां वठी इहो मसइलो रहियो आहे जंहिंजे करे असां हमेशह जॉब ओरिएंटेड ऐं कुझु मार्केट ओरिएंटेड कुझु इन्हनि शयुनि खे घणो सोचींदा आहियूं ॾिसणु ईअं खपे त हिन में कहिड़े क़िस्म जी क्वालिटियूं आहिनि उहो लीडर थियणु थो चाहे उहो आर्टिस्ट थियणु थो चाहे उहो साइंसदान थियणु थो चाहे उन में अॻु भराई कजे हाणे हुनर जेके असांजा सिंध जा आहिनि मां सम्झां थो इहे जीअं मां वञा थो ॿाहिरि केतिरा ई मुल्कनि में मुंहिंजो वञणु थिए थो कॉन्फ्रेंसन थियूं इटली वञणु थियो आहे प्राग मां वियो आहियां या हाणे ताज़ो UK में हुउसि हुन खां अलावा लंडन में वियासीं UAE में वियासीं मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में ऐं केतिरा ई सॼा 300 आर्टिस्ट सां गॾु कमु कनि था जॾहिं उहे पंहिंजे मुख़्तलिफ़ कल्चर खे ज़ाहिर कनि था त असां जॾहिं पंहिंजो कमु ॾेखारियूं था पेश कयूं था गैलरी में लॻे थो त असांखे बि तमामु घणी अहमियत मिले थी ऐं जॾहिं नालो खणनि था त इंडस वैली सिविलाइज़ेशन मोहिंदड़ वारा हू उन महिल सर्च था कनि ऐं हिकदमि ॾिसंदा त हीअ एॾी तहज़ीब जो हिकिड़ो माना माण्हू आहे मां त ॿुधाईंदो असां उन शहर खां आहियां जिते असांजी एॾी पुराणी सकाफ़त आहे त हीअ अहमियत तमामु घणी मिले थी साईं जी ॿुधायो ऐं इन अहमियत खे असां कीअं अञा वधीक वधायूं उन में असांजी क़ाबिलियत तमामु घणी आहे असां हिताणी पहुता आहियूं जिन प्लेटफॉर्मनि मां जिन माहौल मां निकितो आहे सभिनी खे त कोन मिलियो आहे नी ऐं नंढपण खां वठी मुंहिंजी पहिरीं नुमाइश थी आहे तस्वीर 13 साल जी उमिरि हुई तॾहिं खां शौर ॼणु शुरू थियो एॾा डॉक्टर तरीन अब्बासी कुर्बान मंगी साहिबु अताउद्दीन हामी साहिबु एॾा माण्हू जेके ॾिठासीं ऐं उन्हनि इहे ई ॻाल्हियूं कयूं पियूं उस्ताद जेके बि असांजा हुया स्कूलनि में उन्हनि असांखे आर्ट ऐं हिन जो अॼु मां त ॾिसां पियो तव्हांजो सेट केॾो सुहिणो ठहियलु आहे इहे जेके डिज़ाइनूं आहिनि तमामु ज़बरदस्त ऐं हिकिड़ी मोनोटोन में ऐं हिकिड़ी नए क़िस्म जी रिली मूंखे नज़र आई आहे मां बार बार ॾिसां पियो पूरो थर ताने में डिज़ाइन पियो आहे ऐं सॼे खे हिकिड़े ज़बरदस्त क़िस्म जो कंपोज़ ऐं दुनिया हिन खे ॾिसी ॾाढो हैरान पई थिए त असां नौजवान खे जेसिताणी
पंहिंजे हुनर सां नाणींदासीं ऐं हिन कल्चर खे प्रोमोट इन करे थी सघे थो छो त सभु कमु सरकार त कोन कंदी। असां पेरेंट्स जो त मां वठो सरकार सां पाण आहियूं न, असां हिन अवाम माण्हू आहियूं, असां अहिड़ो माहौल पैदा कयूं। असां हिन फील्ड में जेके ॿार चवनि था मुंहिंजी आर्ट जी फील्ड आहे त मां हिन करे ॻाल्हाईंदुसि, असां कोशिशि कंदा हुआ त ॾाढो हुनर चई चवंदा आहिनि बादशाह हुयो ऐं बादशाह ई आहे हाणे बि। इलाही तो असांजा दोस्त आहिनि जेके असां NCA लाहौर में पढ़िया आहिनि मूंसां गॾु नेशनल कॉलेज ऑफ आर्ट्स में, उहे सम्झी विया आहिनि ॻाल्हि खे, उहे नौकिरी कोन कंदा आहिनि, उहे प्रोजेक्ट खणंदा आहिनि, दुनिया में वेंदा आहिनि, कमु कंदा आहिनि, एतिरो सुठो कमाईंदा आहिनि जो पंहिंजी आसानी पिया कनि। ऐं असां वटि सभ खां घणो मसइलो इहो ई आहे त हर हमेशह नौकिरी जो इंतज़ारु कंदा त को दरखड़ का आर्डर ॾिजो। तव्हां जॾहिं कमु शुरू कंदो त नौकिरी तव्हां ॾियण वारा थींदो। मां चवंदो आहियां त अहिड़ो माहौल ठाहियो तव्हां ॿियनि खे नौकिरी ॾियो, तव्हां छो नौकिरी था वठो माण्हू खां, तव्हां हिन धरती जा माण्हू आहियो, तव्हां उहे क्रिएटिविटी आहे। मूंखे ख़ुशी थींदी आहे त असां NCA लाहौर में जॾहिं मां पढ़ियो आहे, मूंखां अॻु में बि जेके पढ़िया आहिनि हाणे बि जेके वञनि था उहे वेंदा थोरा आहिनि पर सॼी कॉलेज में नुमाया हूंदा आहिनि सिंधी छोकिरा। वाह वाह, तमामु ख़ूब। आशिक़ साईं हलंदासीं। आशिक़ साईं तव्हां छा मैसेज ॾींदव, तव्हां कीअं कैलकुलेट कंदव त हीअ पाण खे छा करणु घुरिजे हाणे इन ॾींहं खे नज़र में रखंदे ऐं हिन सिंध खे नज़र में रखंदे, सिंधी माण्हुनि खे नज़र में रखंदे? पहिरीं त असांखे पंहिंजा इदारा जी सकाफ़त जा उन्हनि खे मुस्तक़िल करणु खपे। जेका मकलीअ ते काशी लॻल हुई या जेका मिट दड़ीअ ते उहा हींअर ठही त कान पई। सही, बिल्कुलु। सभु गिले स्टाइल जी हा, बिल्कुलु सही। या जेके अॻे अजर हींअर त असांखे 500,000 में जेका मिले थी, असुल अजर तव्हांखे 8-10,000 रुपया घटि न मिलंदी। जी हा, बिल्कुलु। इदारा जेका हुनरमंदनि जी कॉलोनी जेका जंहिं मक़सद लाइ ठही ऐं उहे जेके फनकार उन्हनि खे माण्हू मुस्तक़िल करे सही परवरिश करे त पोइ हिकिड़ो स्टेप ईंदो आहे। छाकाणि त साईं ज़ुल्फ़िकार शाह सकाफ़त जे वज़ीर सां जॾहिं ॻाल्हि ॿोल थी, मूं चयो जॾहिं मच्छर कॉलोनी ठही सघे थी, भैंस कॉलोनी ठही सघे थी, त पोइ फनकार कॉलोनी छो नथा ठाहियो? त हिकिड़ा फनकार वीचारा पसमानदा इलाइक़नि में सही, ज़बरदस्त, बिल्कुलु बिल्कुलु। जी हा, ठीकु आहे। पाण तमामु ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई सफ़र, छाकाणि लास्ट सेगमेंट में आहियूं ऐं बाक़ाइदा आख़िरी जेके चंद लम्हा मां चाहींदुमि त फ़क़ीर मोहम्मद हसन जतोई जो बि कलाम ॿुधो खां वेंदे उनखां पहिरीं मां तव्हां सभिनी महिमाननि जो दिलि जी गहराइनि सां थोराए थो आहियां। साईं ज़ुल्फ़िकार क़ादिर साहिबु, साईं बंगी साहिबु, साईं आशिक़ अलाई साहिबु, फ़क़ीर साईं ऐं सुमिरा, तव्हांखे कीअं लॻो? तमामु बहितरीन। ऐं जेकी बि असां ॻाल्हियूं कयूं हिते सिंध जे हवाले या सिंध जी सकाफ़त ते तमामु ख़ूबसूरत हिकिड़ो अहसासु हुया, ख़ूबसूरत हिकिड़ी रंग हुया जिन ते असां ॻाल्हायो, ॾाढो सुठो लॻो। ऐं मुंहिंजे ख़्याल में तव्हां त थोरी देरि में वरी कराची स्टेशन सां हूंदा। मां लास्ट टाइम वियुमि त तमामु घणो एक्साइटमेंट हुयुसि ऐं टंगूं बि ॾकनि पियूं त तमामु वॾी स्टेज हुन ते वरी कंपेयरिंग कजे। तव्हां जे बारे में मतिलबु ॿुधायो त छा फीलिंग्स आहिनि, छा करणु पिया वञो? हाणे उहो त उते पहुची ॾिसंदा त छा थो थिए। लखनि जो मजमो हूंदो आहे, लखे माण्हू हूंदा आहिनि ऐं पोइ तव्हां उन लखे माण्हुनि जे साम्हूं बीठा हूंदा, तव्हांजी परफॉर्मेंस हूंदी आहे। सो हिकु भेरो ॿीहर तव्हां सभिनी महिमाननि जा लख थोरा लख कुर्ब तव्हां अङण ते कई आया ऐं तव्हां अङण जी सूं आहियो। तव्हां नाज़िन जो बि तमामु घणो थोराइतो आहियां जिन असांखे पंहिंजो फीडबैक ॾिनो ऐं तमामु घणी मोट ॾिनी। इन मोट जा ई असां जेको आहे तव्हांजा सम्झो त तलबगार हूंदा आहियूं ऐं हीअ ट्रांसमिशन स्पेशल ट्रांसमिशन जारी आहे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ख़ूबसूरत महिमान तव्हांजे साम्हूं हूंदा, असां उथंदासीं, वरी ॿिया होस्ट वेंदा। कराची जी जेका स्टेज आहे उतां असां लाइव हूंदासीं। गॾोगॾु सॼी सिंध में जेके हिन वक़्तु इवेंट्स हलनि पिया उहे बि तव्हांखे वक़्तनि फ़वक़्तनि ॾेखारींदा रहंदासीं। सो मूंखे ॾींदा इजाज़त, बल्कि सॼी असांजी टीम असांखे ॾींदा इजाज़त ऐं वरी कंहिं न कंहिं इवेंट्स में मिलिबो, कंहिं न कंहिं तक़रीबुनि में मिलिबो, कंहिं न कंहिं अङण ते मिलिबो। सो वेंदे फ़क़ीर मोहम्मद हसन खां पाण कलाम ॿुधंदासीं, जुंगारींदा ऐं अल्लाह हाफ़िज़। जी हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में सोहणा माण्हू प्यारा माण्हू, ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में सोहणा माण्हू प्यारा माण्हू, ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में सोहणा माण्हू। हो टोपी अजरक पटक कुहाड़ी भलो मियां, हो टोपी अजरक पटक कुहाड़ी आहे सिंधियुनि जी सुञाण वो यार, आहे सिंधियुनि जी सुञाण वो यार। सोहणा माण्हू प्यारा माण्हू,
सोहणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि लखनि में प्यारा माण्हू सोहणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि लखनि में प्यारा माण्हू अफ़ज़ल जो आहे प्यार सिंधियुनि सां भलो मियां अफ़ज़ल जो आहे प्यार सिंधियुनि सां अफ़ज़ल जो आहे प्यार सिंधियुनि सां इहो आहे उञाण वो यार सोहणा माण्हू प्यारा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में सोहणा माण्हू